अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद अली खोसो। दोस्तों, जीअं त असां तव्हांखे ॿुधायो त यूसी पेटारो जे जेको आहे अलियाबाद ॻोठ लाइ जेको मुहर्रमुल हराम लाइ सामान मिलियो पोइ साल बि जेको आहे उहो सामान ज़ाहिर न थियो ऐं हिन साल सामान जेको आहे सामान वठण खां पोइ ऑफिस में छॾे आयो झेड़ो थी वियो। उन खां पोइ जेको आहे यूसी चेयरमैन पेटारे बणी मौलाई हाजाणे खे अॼु सॼे पब्लिक जे साम्हूं सामान ॾिनो ऐं कुझु रक़म कैश ॾिनी। कुझु रक़म कैश ॾियण खां पोइ अॼु 8 मुहर्रमुल हराम जे वजह सां जेका अलियाबाद में जुलूस निकिती त उन जुलूस में इन सामान ते मौलाइनि जो पाण में ॾे वठि थी वियो। मौला हुसैन जो जेको आहे आज़ादार पाण खे सॾाइण वारा अॼुकल्ह लालच में लही पिया आहिनि ऐं सामान बल्ब पाणी जे टैंकर या छा ते अॼु रोड बंदि करे जेको इमाम असगर अली जो शबी आहे उन शबी खे रोड ते रखी तक़रीबन अधु कलाक खनि रोड बंदि कयो वियो ऐं अलियाबाद शहर में मूमिननि जे तरफ़ां नारेबाज़ी कई वई आहे, जंहिंमें मौलाई जे नाले जेको आहे घटि वधि ॻाल्हायो वियो माइक ते ऐं ॿिन्ही धुरियुनि जे विच में तेज़ थी वियो। ज़रे घटि झेड़ो थियो हो। झेड़ो विच में 2 टे चङनि टारियो आहे ऐं जेको आहे मुकमल डिटेल त इहो ई आहे त इहो सामान जी वजह सां थियो आहे, छो त इहो सामान हर साल जिन खाई वेंदो। हिन भेरे सभिनी खे ख़बर हो, असांजी महिनत सोशल मीडिया ते असां रखियो, सामान शो कयो, सभिनी खे ख़बर पियो त हीउ सामान मिले थो ऐं हीउ सामान खाइजी थो वञे। त इन जे करे सभु एक्टिव हुया ऐं हुननि बि पंहिंजो सामान छॾणु मुनासिबु न सम्झो। अॼु जुलूस अलियाबाद में धरणे में मुंतक़िल थी वियो। जीअं ई रोड ते शिया चढ़िया पंहिंजे जेको आहे रूट मुताबिक़ पंहिंजे शेड्यूल मुताबिक़ जेको रैली हुयो, जेको जलसो हुयो, जुलूस हुयो, पहिरें इमाम बारगाह त ॿिए इमाम बारगाह खां पोइ वरी जेको आहे रोड जे परे पासे हिननि खे टिपणो हुयो त उन ई 3 मंज़िल ते जेॾीमहिल रोड ते पहुता पोइ उते ई रोड ते जुलूस खे धरणे में तब्दील कयो वियो, मुंतक़िल कयो वियो। तक़रीबन अधु कलाक रोड बंदि रहियो ऐं 8 मुहर्रमुल हराम ते मोमिन शिया जेके पाण खे सॾाइण वारा आहिनि मौला हुसैन जा, उन्हनि आम पब्लिक खे रोड बंदि करे बि ज़लील कयो आहे। में असांजे इहा अलियाबाद जे असांजी पोज़ीशन आहे जेको असां पाण खे वॾा मोमिन था सम्झूं, लेकिन 8 मुहर्रमुल ते बि आवाम खे ज़लील था करण असां पंहिंजो जेको आहे न मुनासिबु था सम्झूं। ऐं उन खां पोइ जेको आहे असां माना मुहर्रम जो जेको सामान अलम या कंहिं शइ लाइ मिलंदो आहे उनखे खाइण बि असां हिलाल था सम्झूं। इन्हनि मसइलनि ते रोज़ु मसइला थींदा रहंदा आहिनि ऐं असां तव्हांखे रिपोर्टिंग कंदा रहंदासीं। जेको नंढिड़ो बि ज़ुल्म भले अलियाबाद में थींदो, भले केर बि करे, असां उन जे बारे में रिपोर्टिंग कंदासीं ऐं असां पंहिंजे फेसबुक ऐं यूट्यूब जे वाल ते रखंदासीं। जो कमु आहे खाइणु, असांजो कमु आहे ॻाइणु। हू खाईंदा रहंदा, असां ॻाईंदा रहंदासीं। लेकिन अलाह ख़ैर करे, अञा 9-10 मुहर्रमुल हराम आहिनि। अलाह ख़ैर करे, इंशाअल्लाह ख़ैर आफ़ियत सां गुज़री वञे, असांजो त इहो ई दुआ आहे। लेकिन जेका अॼु जी पोज़ीशन हुई, 8 मुहर्रमुल जी पोज़ीशन हुई, उन जे मुताबिक़ लॻे कोन थो त इहो मुकमल सुकून सां गुज़री वेंदो। अलाह पाक ख़ैर कंदो।